हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद बुढ़ो पालारी जिते ट्यूशन पढ़ाईंदड़ मास्तरियाणी टिनि ॿारनि खे मुबैना तौरु अगवा करे गुम थी वई आहे। मास्तरियाणी मुख़्तलिफ़ घरनि में मुख़्तलिफ़ ॿारनि खे मुख़्तलिफ़ टाइमनि ते ट्यूशन पढ़ाईंदी हुई। उन काल्ह इमाम ॾिनो आलमाणी जे घर में संदसि टिनि ॿारनि खे ट्यूशन पढ़ाईंदी हुई। ट्यूशन पढ़ाइण खां पोइ उन्हनि खे ॿाहिरि वठी घुमाइण बहाने अगवा करे गुम थी वई आहे। वाक़ई सभ खां पोइ गुम थियल ॿारनि जा वालिदीन सख़्तु परेशान आहिनि, जिन अहिड़ी रिपोर्ट नसीम नगर थाणे ते दाख़िल कराई आहे। रिपोर्ट दाख़िल थियण खां पोइ वाक़े जो SSP नोटिस वठंदे लाॻापियल मदारनि खे वाक़े जी इंक्वायरी करण जो हुकुम ॾिनो आहे। SSP हैदराबाद पारां जारी कयल हुकुम खां पोइ नसीम नगर पुलिस मुख़्तलिफ़ रोडनि ते लॻल CCTV कैमरानि जा फुटेज हथ कया आहिनि, जिते उहा औरत उन्हनि ॿारनि खे वठी वञी रही आहे, जंहिंमें साफ़ ज़ाहिर अची रहियो आहे उन खां पोइ उनखे कार में सवार थी गुम थी वई आहे। वाक़े जी इब्तिदाई रिपोर्ट नसीम नगर थाणे ते दाख़िल कई वई आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं गुम थियल ॿारनि जो को बि पतो न पइजी सघियो आहे। पुलिस उन सिलसिले में मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ियूं आहिनि जेका हिन वाक़े जी जांच करे रही आहे ऐं उन औरत बाबति मुख़्तलिफ़ डेटा पिणु गॾु कई वई आहे। मुख़्तियार बुरफ़त, इबरत न्यूज़, हैदराबाद।